गुज़िरियल राति नौंदेरो में हिकु दिलि खे झोरींदड़ ॾुखियो वाक़ियो पेश आयो आहे। नौंदेरो में गुज़िरियल राति नौंदेरो जे लिम चौक वटि मेन किरियाना स्टोर जे वापारी संतोष कुमार खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। नामालूम हथियारबंदनि नौंदेरो में किरियाने स्टोर ते अचे बेदर्दी सां संतोष कुमार खे फुर्ज मज़म्मत ते गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए जो कारण मालूम कोन थी सघियो। यादि रहे, संतोष कुमार हिकु इंसान सिफ़त दोस्त, यारनि जो यार, ग़रीबनि जो हमदर्द हुयो। संदसि जे सोग में नौंदेरो खे मुकमल तौर ते शटर बंदि हड़ताल करे बंदि कयो वियो आहे। हिन जे क़तल जो ॿुधी करे हर ग़रीब मिसकीन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया।